मेडिकल कैंप लगाए 250 खां वधीक मरीज़नि जो मुआइनो कयो वियो। कैन शाह जे मुतासिरनि खे बुखार जी मुद्दे ख़ारिज दवा ॾिनी वई। गर्ल्स हाई स्कूल जे रिलीफ कैंप में 2000 खां वधीक ॿोॾ मुतासिर तरसियल आहिनि। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया, दादू जे रिलीफ कैंप में ॿोॾ मुतासिरनि खे मुद्दे ख़ारिज दवाऊं ॾियण जो इंकशाफ थियो आहे। मेडिकल कैंप लगाए 250 खां वधीक मरीज़नि जो मुआइनो कयो वियो। कैन शाह जे मुतासिरनि खे बुखार जी मुद्दे ख़ारिज दवा ॾिनी वई आहे। गर्ल्स हाई स्कूल जे रिलीफ कैंप में 2000 खां वधीक ॿोॾ मुतासिर तरसियल आहिनि। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया त दादू जी रिलीफ कैंप में ॿोॾ मुतासिरनि खे मुद्दे ख़ारिज दवाऊं ॾियण जो इंकशाफ थियो आहे। मेडिकल कैंप लगाए 250 खां वधीक मरीज़नि जो मुआइनो कयो वियो। कैन शाह जे मुतासिरनि खे बुखार जे मुद्दे ख़ारिज दवा ॾिनी वई। गर्ल्स हाई स्कूल जी रिलीफ कैंप में 2000 खां वधीक ॿोॾ मुतासिर तरसियल आहिनि। दादू जी रिलीफ कैंप में ॿोॾ मुतासिरनि खे मुद्दे ख़ारिज दवाऊं ॾियण जो इंकशाफ थियो आहे। मेडिकल कैंप लगाए 250 खां वधीक मरीज़नि जो मुआइनो कयो वियो आहे। कैन शाह जे मुतासिरनि खे बुखार जी मुद्दे ख़ारिज दवा ॾिनी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। वली चांडियो लाइन ते मौजूद आहे। वली ॿुधाइजो, कैंप में तरसियल ॿोॾ मुतासिरनि खे मुद्दे ख़ारिज दवाऊं ॾियण जो इंकशाफ थियो आहे। जी हाँ, बिल्कुल असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त दादू जे गर्ल्स हाई स्कूल में ही कैंप लॻल आहे। गुज़िरियल हिकु महीने खां जे शेरपुर नाथन शाह जा जेको रहवासी आहिनि ऐं उहे ॿोॾ मुतासिर आहिनि, उते अॼु हेल्थ खाते दादू पारां कैंप क़ाइमु कई वई आहे, जंहिंमें 250 मरीज़नि खे हिन वक़्त ताईं चेक करे ऐं उन्हनि खे दवाऊं जेके ॾिनियूं वियूं आहिनि उहे सभु एक्सपायर आहिनि ऐं उहे फेबरवरी 2022 जी उन्हनि खे डेट लिखियल आहे। जेके सिंध जी उहे फुटेज पे वरिता आहिनि ऐं उहे फुटेज तव्हांखे ॾेखारिया पिया वञनि। इहा जेका सिहत खाते जी कारकर्दगी आहे, उते जेको मौजूदु मुतासिरीन सख़्तु एहतिजाज कयो आहे। चाहियो आहे त जीअं असां एहतिजाज कयूं था, ज़िले इंतज़ामिया नज़रअंदाज करे थी, राशन फ्राहम नथो कयो वञे, उते रोज़ाना रुगो बिरयानी हिकु दफ़ो ॾिनी वञे थी, जंहिंजे करे ॿारड़ा बीमार थिया आहिनि ऐं उन सॼी जेको सूरत हाल इहा सॼी कैंप में जेको वक़्ती बीमारियूं फैलिजी वियूं आहिनि ऐं उते डायरिया, गैस्ट्रो ऐं मलेरिया वॾे पैमाने ते फैलिजी विया आहे। पीअण जो साफ़ पाणी कोन्हे ऐं इहा सूरत हाल आहे दादू ज़िले हेल्थ खाते जी ऐं DPH डिपार्टमेंट जी जंहिं पारां इहे